सरदार मास्टर मुखे गोली आणी ता वने अब तो कहो मास्टर मास्टर सरदार वने अरे वने मास्टर को छोड़ दो अरे हलिया ने मास्टर अरे ओए होने गाड़िया कागज है अब गाड़िया कागज अथई कोन पुलिस पकड़े मुंह जाते ना वने अरे कागज दे पैसा तो जा वाच वठ पैसा वठ मार कर पैसा अरे मोबाइल में सिम काने का मुंह ना काने सिम जगह कठो कोन हे से पकड़ के कसम आए कागज कोन मुझे पगे कसम ता पाण मुझे टिकट के माध्यम चोरी ये ताजी चोरी पूरी जी काने का काने तो मास्टर जी इज्जत ल जानिया इते से इने न क्यों हाने मास्टर जी इज्जत ता ने न क्यों हाने ता वो कहे मास्टर तुम्हारे ताई बारे के पढ़ा तेरी मोला तकनी था छोड़ मुसा तो दा को पूजन तो बता खला माता तू घर में हफ्ते में 4 लाख रुपया खर्च करे बैंक में प्यारा था मैं खींचा वाले काम पैसा होता था मैं 35 लाख का पैसा होता था मैं उठे हुयो मास्टर उन्हें के धमकी नहीं मैं मोटे हुआ सरदार 4 लाख बैंक के एफसी में दाखिल कराया सरदार मां 4 लाख रुपया हाथी दे मतलब केड़ो मसलो छा है वो बुधाण बता मसलो छा आज के तुम चढ़ हमने तो गोठे का टप वने जो कर दौड़े वजे रोटा घर किथे ना छा है रोटा इस घर है काम आए घर तपी तो कोन आई तो बा छा है का तो सही रोटा है गाड़ी ते गाड़ी चले है इतना वजन तप जा कारो करे वन जाए ना मारी तो मैं सफा आज हाथ लेके तो बस खाली तो बस जा अगते रोड राम के काम नहीं संदो इत्ते भरी नलड़ जा बुधाय छे आज नौकर बाव कारस को हल आज ते बुधाय छे आज चाय पे तो वजई जाई नौकर ना इने के आज लगवा 1 मिनट हां ता चलो इज्जत में तो ना छे इंशाल्लाह बियर नहीं दो नहीं टेपो दे दो कुछ बको नोट को लेके छी भाई इंशाल्लाह न सिंदो बियर हेटे करो छडियो हेलो अड्रेस को हल बियर पार हो जे
होंदे पुलिस जो ज़ोर थी हो तू वाली तो वर्चस्व में चुप कर होंदे पुलिस जो ज़ोर पइजी वियो आहे तू वरी बचो तो वर्चस्व करी कुछ बात है अस्सलाम वालेकुम ऐसे चारा खैर खैर दुआ खैर और क्या चढ़ दियो वैसे अचण ॾाढो से कॾहिं मां आयो न आहियां तव्हांजे दर ते पर मां वॾी मुश्किल सां तव्हांखे ॻोल्हियो आहे मां क्या ताए ख़ैर हुजे त मां तव्हां ॾे अचां मसइलो छा आहे त मां हुन ॾींहुं वञा पियो हुनजे जूणे जे बाग़ खां हितां ॿार पढ़ाए स्कूल खां मोकल करे वञा पियो मां हितां मां वञा पियो त मूंखां मोटरसाइकिल चोरी थी आहे अच्छा हा कीअं बढ़िया इहो ई मां तव्हांखे मूंखे पक हुजां त मां हुनखे पाण वञी गिचे मथे हुजां पर मूंखे शक आहे त अॼु जेको इहो गजूर आकाश जेको पंहिंजे साथियुनि समेत जेको धमचर मचाई वेठो आहे गजूर आकाश हा हा मूंखे सॼो उन थो लॻे पर हाणे मां तव्हां ॾे इन जे करे आयो आहियां त तव्हांजे ॻोठ बि वेझो आहे तव्हांजो बाग बि वेझो आहे अने मूंखे तव्हां मोटराइजो गाॾी रईस मां हाणे हिते कोन रहंदुसि हिकु त साईं ॾाढो गजूर आकाश बाहि ॿारे ॾिनी आहे सफ़ा थी ॾचो करे ॾिनो अथई पघार थोरी वरी मोटरसाइकिल फुरियो अथई मां हाणे वञी कचे वञी ट्रैक्टर थो हलायां उते मां ॻाल्हायो आहे पंहिंजे उस्ताद हाजी खान सां ऐं मां अॼु ट्रैक्टर वञी हलायां थो उते बसि मां हुन सां ॻाल्हायो आहे पर गाॾी मुंहिंजी पार अथव गाॾी मुंहिंजी ज़रूरु वापसि कराइजो हिकिड़ो मिनट तव्हां साफ़ थी कयो कंहिं बि फुरी आहे त मां हुनखे मोटाए ॾींदुसि रईस मां हाणे साफ़ थी तव्हां चओ न तव्हां ॻोठ जा वॾे तव्हांखे हर माण्हू जी ख़बर आहे त कहिड़ो कहिड़ी लेवल जो माण्हू आहे मां कमदार सां ॻाल्हायां थो तव्हां कमदार सां ॻाल्हायोसि कमदार सां ॻाल्हायां थो त वाहे चकर छा आहे हा त ॻाल्हायोसि पंहिंजे हिसाब उन पंहिंजी ज़बान सां ॻाल्हाईसीं उन तरीक़े सां ॻाल्हाईसीं छो जो मुंहिंजे ॻाल्हाइण में तव्हां तरीक़े में फ़र्क़ु आहे वॾो जी हाणे मां हलां थो त तव्हां हुन सां ॻाल्हाए ॿुधी न मुझे जानिया जी गिटिया ते सारे तिरंगे जी कतारया मुझे जानिया जी गिटिया ते सारे तिरंगे जी कतारया ॾिसण सां ईअं लॻे थो पाकू चुने जी कतारया मुझे जानिया जी गिटिया ते सारे तिरंगे जी कतारया शायद खैर सफा पहलवान हच किथे आहे अची पहलवान दादा हे अची वियो तव्हां हाथी पहलवान अची वियो हा अची वियो जंहिं चओ पिया अची वियो हाथी पहलवान छा हाल आहे पुछां सफ़ा टाइट छा कहिड़ा हाल अथई हुकुम कर अची वियो हाथी पहलवान टाइटा हुकुम कर कंहिंजो मौत आयो आहे रजू जो हा हा इहो रजू किथे मिलंदो इहो न बचंदो हाणे न बचंदो हाणे मरी वियो हा बस बेफिक्र थी तव्हां वेही रहो हुकुम कयो ॿियो हुकुम कयो बस मरी वियो रजू
हिन पार्टीअ वारनि हा मां हाणे पाण शुरू कयो तव्हांखे छॾे ॾिनो आहे छो असांखे छॾे ॾिनो अथई बसि तव्हां छा आहे बसि तव्हां मां को कमु ई नथो थिए मां हाणे पाण शुरू कयो आहे बसि दवाड़े घणा था पैसा कढो अरे फिरो पैसा फिरो कढो न पैसा कढो कढो लो जान छॾायो पैसा वठो ॿारनि मां पूरी कढो अरे पैसा कढो अजय एडी हमें यार है कमाया नहीं है बता अच्छा छा क्यों बाहर कढो उन्होंने के कोनी दो कोनी भाई अरे पैसा दी त हला उड़े पैसा दी रे सागा तो के वापस तो कराया पैसा अरे हां चला तू आने तो ना पैसा वापस कराया वंजा पैसा चला तू चला पैसा वापस कराया वो तो कहना चाहती है वो खुदा को करा को कर तू बाकी तो दो हक कराए तो मुझे जो है मैं तो ठाऊ कुआ जल्दी आ तेरे और आखड़ ते बोरिंग ते बिठो या तकड़ा मत हां तो हां झट झट अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां आहियां सलीम कचाई ऐं मूं सां गॾु आहे हिकु ख़ूबसूरत छोकिरी जंहिंजो मां नालो कोन ॿुधाईंदुसि नाज़रीन हिकु ताज़ा तरीन ख़बर मिली आहे त ॻोठ नए शमीर में हिकु ख़तरनाक धाड़लनि जे टोले जनम वरितो आहे उन टोले जो सरबराह हिकु गजू नाले ख़तरनाक हैवान आहे हीउ उहो हैवान आहे जंहिं कुझु महीना अॻु हिकु ग़रीब खे गाह कंदे ॾिठो ऐं उन जी सिसी लुणी छॾी नाज़रीन इन साॻी गजूअ जे टोले वरी स्कूली ॿारनि जे रिक्शे खे रोके उन खां फुर कई नाज़रीन जेकॾहिं शमीर में इहे हालात रहिया त ॿार स्कूल त छा पर गाह ते बि कोन वेंदा नाज़रीन ॿारनि खां अलावा मूं जहिड़ियूं ख़ूबसूरत औरतूं बि महफ़ूज़ न आहिनि हीअ औरत जेका कंदे मां दवा वठी वापसि मोटे पई त साॻे टोले औरत सां बदतमीज़ी कई पर औरत वॾी हिमत वारी हुई जंहिं धाड़ेल खे चमाट हणी ऐं हुनखे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया नाज़रीन इन्हनि ॿिन्ही वाक़िअनि खां पोइ कराची जा हालात तमामु ख़राब थी विया आहिनि रोड ब्लॉक थी विया आहिनि गाॾियुनि जी वॾी ट्रैफ़िक जाम थी वई आहे नाज़रीन छा तव्हां कॾहिं कराची जा अहिड़ा हालात ॾिठा आहिनि तव्हां कॾहिं कराची वञो त तव्हां अहिड़ा हालात ॾिसो न बहरहाल मज़ाक़ जो वक़्तु न आहे नाज़रीन कराची जी अहिड़ी हालत खां पोइ सियासतदाननि में हलचल मची वई आहे सिंध असेंबली में सिर्फ़ु गजू ऐं गजूअ जो नालो आहे नाज़रीन गजूअ जे हिकु ख़ासि माण्हूअ वीचारे ग़रीब मास्तर खां मोटर साइकिल बि फुर कई हुई जंहिं मोटर साइकिल जो अॼु ताईं को पतो न पियो आहे ऐं उन मास्तर हाणे नौकरी छॾे ॾिनी आहे ऐं हाणे कचे में वञी ट्रैक्टर हलाईंदो आहे नाज़रीन सरकार हिकु मोबाइल नंबर ॾिनो आहे जंहिंसां कंहिंसां बि कंहिं क़िस्म जो ज़ुल्म थिए त हीउ नंबर डायल कंदा 030089252993 ॿुड़ी 3 हाणे मूंखे सलीम कचाईअ खे ऐं हिन ख़ूबसूरत छोकिरीअ खे इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़ नंबर लाज़मी यादि कंदा ख़ुदा हाफ़िज़ तव्हां सभिनी मां जंहिंखे बि गजू उर्फ़ गुजर नज़र अचे त तव्हां इन साॻे नंबर ते डायल कंदा या इन नंबर ते मैसेज कंदा त उनखे इनाम में चांहि जा 4 अधर ॾिना वेंदा
अरे काथे है यको अगर मां नांगरा ते अस्पताल में थैली चढ़ी पड़ी है थैलिया सका तो क्या खबर है मास्टर हाणी वड़ा 10 मिनट से आने का गाड़ी फुर्दी है मुआरे भाग का सदार की और करे तो कल्ले फुरी दे गाड़ी गाने खबर है गाड़ी मुख्य सदा खबर ही ना है वो गरीब मास्टर बेचारो उनका गाड़ी फुर्दी है मालूमात कर चक्कर में सदार या मालूमात कंदा से वाकई पर या खबर है रज्जू के हुंदी मुख्य ना है अब रज्जू के हुंदी है के हुंदी तो गाड़ी मालूमात कराओ गरीब मास्टर बाहर के तो मैं कोने पढ़ाई तो देते ने तो आने मत होता ठीक है तू ये गाल का चढ़ाई कसने के ना छड़ू रज्जू तुझे कदमन में ठीक है रज्जू उन्हें साओ मला गडो हो सरदार जे मला गाड़ी फुरजे पई रज्जू मला उन्हें सा गडो हो हां हां सरदार रज्जू मिलियला नहीं ने छोरे सा मिलियला वधिक रज्जू खां पुछजो ता रज्जू है वधिक खबर आए बस ठीक है तकड़ में ये मालूमात में तकड़ में खबे ठीक है सरदार रज्जू के मैं घुराया दो हेलो अरे किथे आए रजू तू केर तो गलाई वडे हाशिम तो गलाया झट पहुंच फार्म हाउस पे अरे माता दो बता दो हां झट पहुंच अरे बहुत बस है हां देख खबर कमदार हां सरदार रजू ही दो को नहीं दो अच्छे ना पतो रज्जू अच्छे भी दो हां वालेकुम सलाम देख खबर है भला हां मास्टर का गाड़ी खोल दी भैया तू शायद है उन्हें गाड़ी में यार बता मत कम सा घणी तक न करे ठोकी न मैं हेड कर मुके गला हेड कर छर निकाल बता हिकड़ो तो का हफ्ते खन में गाड़ी मोटा दे त वो सुतो सुठो न छी सदी खबर मुके के उतरिया गाड़ी गजो तू पण मिलल आयो अरे वे था दो दी हफ्ते कट मां बना दे बस दारा यो मास्टर कल छा कयो वरी वाह हजी गाल नसी रही पर 30 पे फोन पे कयो फोन हिम्मत कयो हेलो हवा केर तो गला है हेलो तवा के था गलायो मां डीएसपी राणो रसगोलो तो गलाया तवा के था गलायो रामा वडे हाशिम खान तो गलाया अदा तवा किथा था गलायो तवा नहीं शमी रखा असिन सब दियो खबर भला काल के भला खैर न साईं यार गज्जू धारे ला यार डचो करे छो चढ़ा मुल्क दई से थई तो दाऊ रुगो दाऊ बुझो चन ता अचो भला हल थे ने गाल जो यो भला गज्जू धाड़े ले एडो डाढो मुनसा चा जो वरी फुरियो बतो करे धाड़ा बतो ने बाकी तू वरी साला है साईं ॾाढी फुरू तो करे बस न छड़ियो दई रोड ते गाड़ी यो गज्जू केड़े गोठ जी गाल तो करे तू साईं नौ शय में असिन घर ता परेशान न थियो मां इंशाल्लाह मथे गलाया तो ता परेशान न थियो इंशाल्लाह ता जे मसलो मां हल कंदस ता न ता परेशान न थियो जदे मां से के जांदा कार्रवाई शुरू कई तो तमा के बुधाए वो कार्रवाई शुरू कंदस मां ता परेशान न थियो इंशाल्लाह ता परेशान न थियो हां साईं मेहरबानी कयो ॾाढी गरीब माण्हू दाऊ दा खचन गज्जू ताले तो बस ढांढा रे छड़िया मुल्क के ता परेशान न थियो इंशाल्लाह ता परेशान न थियो सही है मेहरबानी